अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि सिंध जी मशहूरु अदाकारा शबीरा चन्ना जी कहाणी। शबीरा चन्ना पंहिंजे फ़न जी शुरूआति किथां ऐं कीअं कई, इहो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजी वीडियो खे लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक कयो। त दोस्तों, अॼु वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शबीरा चन्ना पंहिंजे फ़न जी शुरूआति 1990 ईस्वी में कई। शबीरा चन्ना लाड़काने शहर से ताल्लुक़ रखे थी ऐं प्राइमरी टीचर भी थी चुकी है। शबीरा चन्ना प्राइमरी टीचर की ड्यूटी 32 साल कई ऐं उन खां पोइ हिन रिटायर थी सिंधी शोबिज़ के तमाम घणो टाइम दिनों। शबीरा चन्ना पहिरियों ड्रामो जो दिनों हुयो वो PTV के दिनों हुयो ऐं उन खां बाद में सिंधी ॿिया खोड़ सारा चैनल अची विया, जीअं त KTN सिंध TV, आवाज़ TV। ऐं उन खां पोइ शबीरा चन्ना जेको पहिरियों सोप सीरियल कयो जंहिंजो नालो हुयो पत्थर दुनिया, उन ई ड्रामे में शबीरा चन्ना जेको करेक्टर कयो हुयो खेरां जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे, इहो हिन जो डायलॉग तमामु घणो मशहूरु थी वियो ऐं अॼोके ताईं हिन खे खेरां जे नाले सां तमामु घणो सॾियो वेंदो आहे। दोस्तों, पत्थर दुनिया तमामु बहितरीनु ड्रामो हुयो जंहिंजो डायरेक्टर हुयो अज़ीज़ सांगी। ऐं पत्थर दुनिया ड्रामे खां पोइ शबीरा चन्ना जेको ॿियो ड्रामो कयो हुयो जंहिंजो नालो हुयो पंहिंजा परावा ड्रामे में शबीरा चन्ना जो जेको करेक्टर हुयो उहो हुयो भागन भरी जे नाले सां। उन खां पोइ वरी शबीरा चन्ना जो टियों सोप सीरियल हुयो जंहिंजो नालो हुयो कंडनि जी सेज, जंहिंमें हिन जो नालो हुयो बसरा कचे हुजे तोड़े पके हुजे, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन। तमामु बहितरीनु उहो बि ड्रामो हुयो कंडनि जी सेज। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पत्थर दुनिया ड्रामे जूं क़िस्तूं हलियूं हुयूं 800 ऐं कंडनि जी सेज ड्रामे जूं जेके क़िस्तूं हलियूं हुयूं 850। इन टिनी ड्रामनि मां शबीरा चन्ना खे तमामु सुठी भरपूर मोट मिली ऐं शबीरा चन्ना 500 जे लॻभॻि टेली फिल्मूं करे चुकी आहे। शबीरा चन्ना किंग प्रोडक्शन ते तमामु घणियूं फिल्मूं रिलीज़ करायूं ऐं उतां शबीरा चन्ना खे तमामु भरपूर मोट मिली। दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शबीरा चन्ना खे 5 धीअरुनि जो औलाद आहे, जीअं त सादिया चन्ना, नादिया चन्ना ऐं इन खां अलावा तानिया चन्ना, आसिया चन्ना, आलिया चन्ना ऐं उहे शबीरा चन्ना जूं 5 ई धीअर सिंधी मीडिया में कमु करे रहियूं आहिनि। हिन वक़्तु शबीरा चन्ना जो हस्बैंड हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे ऐं हिन वक़्तु शबीरा चन्ना कराची शहर में शिफ्ट आहे। ऐं दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शबीरा चन्ना सिंध जे वॾनि अदाकारनि सां कमु करे चुकी आहे, जीअं त असद कुरैशी, नसरीन नाज़, मीर मोहम्मद लाखो, सैयद निसार शाह, मजू सतार लाड़, आज़म मेंगल ऐं इन खां अलावा सिंध जे ॿियनि काफ़ी लेजेंड एक्टरनि सां शबीरा चन्ना कमु कयो आहे। दोस्तों, अॼु जी वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी।